1884 में, पर जंहिंमहिल इहो नओं खुलियो हुयो, इहो ख़ाली ड्रामा लाइ थिएटर यूज़ थींदो हुयो, उन महिल त फिल्मूं हूंदियूं ई न हुयूं न। ओ गॉड। गुड मॉर्निंग, कीअं आहियो तव्हां सभई? कल्ह जीअं तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो भाउ आयो आहे हिते। अॼु हुनखे मां ऑयस्टर वठी ॾिनो, असां ॿिनी गॾिजी वरितो ऑयस्टर। ऐं अॼु मां हिनखे सुपर स्क्रीन ते हिकिड़ी पिक्चर ॾेखारण वारी आहियां। हाणे सुपर स्क्रीन जे बारे में असां थोरी देरि खां पोइ ॻाल्हाईंदासीं डिटेल में। अॼु मुंहिंजे राजा जो पहिरियों ॾींहुं आहे, माना पहिरियों प्रॉपर ॾींहुं। कल्ह मंझंदि जो आयो, खोड़ निंड कई राति जो। ऐं असां हाणे मम्मी मेथिया थेपला मोकिलिया हुई, त उहो नाश्ते ते खाई करे निकिता आहियूं। वेंदासीं असां एम्पायर सिनेमा में, जेकी हाणे सिनेवर्ल्ड मैनेज कंदो आहे सुपर स्क्रीन में। मूंखे हुनखे सुपर स्क्रीन ते मूंखे हुनखे हिकिड़ी पिक्चर ॾेखारणी आहे। एक्चुअली हुन पिक्चर डिसाइड कई आहे। इहे सभु आखिरी वारा पोइ ॿुधाईंदीमांव, पर मूंखे तव्हांखे गुड मॉर्निंग चवणो हो। असां ठही संभड़ी निकिता आहियूं घर मां, ऐं जीअं तव्हां ॾिसी था सघो पुठियां माण्हू अचनि वञनि था। असां बस में आहियूं, हैरो खां निकिता आहियूं। हा, ऐं बस में मथे वेहण मज़ो ई अलॻि आहे, सची में यार। ऐं मुंहिंजे भाउ खे हाय चओ नितू। हेलो एवरीवन, कहिड़ो हाल आहे सभिनि जो? मज़े में की न? हिते टॉप व्यू, हिते टॉप व्यू वेही करे अॻियां रोड ॾिसी करे ईअं थो लॻे ॼण त मां ई तो बस ड्राइव कयां। मस्तु थो लॻे जाम, पर बिना स्टेयरिंग जे। हा, बिना स्टेयरिंग जे, कैमरा पकड़े करे। एॾो मस्तु तरह नितू हिते कैमरा सेट कयो। मां हिन नितू चवंदी आहियां, नालो अथसि नवीन राजपाल। मां तव्हांखे बि व्यू ॾेखारियां थी। ऐं अॼु सुपर स्क्रीन आहे, मां ॾाढी एक्साइटेड आहियां, छाकाणि मां ॾिठी आहे सुपर स्क्रीन ते मूवी। पर नितू तूं कॾहिं ॾिठी आहे? सफ़ा न, कॾहिं बि न। सफ़ा न वञा जाता है, कॾहिं न ॾिठो अथई। पर असां सुपर स्क्रीन ते कहिड़ी था ॾिसूं, ख़बर अथई न? असां हिन जे बारे में पोइ ॻाल्हायूं था, बिकॉज़ दैट नीड्स अ कन्वर्सेशन। ठीकु आहे। ऐं टेम्परेचर जो टेम्परेचर सां मां ॾाढी रिलेटेड आहियां। हाणे 17-18 डिग्री आहे लॻभॻि। सो या सनलाइट बि आहे, थधिकार बि आहे। इट फील्स रियली नाइस। दिस इज़ माई फेवरेट सीज़न। ऑलराइट गाइस, थोड़ी देरि खां पोइ मिलूं था। हाणे असां सिनेमा जे बारे में था ॻाल्हायूं। हे जेको थिएटर आहे, हाणे इहो सिनेवर्ल्ड मैनेज कंदी आहे, हिकिड़ी मल्टीप्लेक्स चेन आहे। बट हे एम्पायर सिनेमा जे नाले सां फेमस आहे। इहो खुलियो हुयो अॼु खां 134 साल अॻु, माना 134 इयर्स अॻु, 1884 में। पर जंहिंमहिल इहो नओं खुलियो हुयो, इहो ख़ाली ड्रामा लाइ थिएटर यूज़ थींदो हुयो, उन महिल त फिल्मूं हूंदियूं ई न हुयूं न। ओ गॉड। अॼु त ऑफकोर्स असां सुपर स्क्रीन ते फिल्म ॾिसंदासीं, पर मूंखे तव्हांखे ॿुधाइणो आहे कि मुंहिंजे लाइ, छाकाणि त मूंखे सिंधी सिनेमा जो एॾो शौक़ु आहे ऐं सिनेमा इन जनरल मुंहिंजो फेवरेट टॉपिक आहे। मूंखे अलॻि अलॻि सिनेमा हॉल्स में वञणु वणंदो आहे, उन्हनि जी हिस्ट्री पढ़णु वणंदी आहे, छाकाणि त उन हिस्ट्री सां ख़बर पवंदी आहे कि कहिड़े वक़्त में छा हली रहियो हुयो, उन ज़माने में, उन जॻह में, उन शहर में, जॻह में न, सॉरी। त हा, इहा एम्पायर सिनेमा जी हिस्ट्री आहे। ऐं मां तव्हांखे अंदरि हाणे वठी थी हलां, उते असां ॾिसूं था कीअं। सुपर स्क्रीन बि ॾेखारियांव थी, अवल ख़ैर अगरि अलाउड हूंदो त। अकॉर्डिंग टू मी इहो हिकदमि शहनशाही आहे। अञा त सुपर स्क्रीन ॾिसणु बाक़ी आहे यार। आई होप जीअं तूं चएं थी फुल ईअं असांखे कवरेज मिलंदी स्क्रीन जी, ऐं द नन ॿाहिरि निकिरी अचे ईअं लॻे। मूंखे ख़बर आहे तोखे वणंदो न आहे। असां हाणे द नन फिल्म ॾिसणु आया आहियूं, ऐं मूंखे इहा फिल्म न ॾिसणी आहे, छाकाणि त इहा हॉरर मूवी आहे, इंग्लिश हॉरर मूवी आहे, इंग्लिश लैंग्वेज। हिन मूंखे कॉन्ज्यूरिंग पिक्चर ज़बरदस्ती ॾेखारी हुई 2 साल अॻु। मूंखे सफ़ा न वणी हुई, ऐं मूंखे इहे ॾकाइणियूं भूत वारियूं पिक्चरूं न वणंदियूं। पर अधु ॻाल्हि हिन ई मञी आहे, अधु हिन मुंहिंजी मञी आहे। ख़ैर हे त उहे बि मञे आहे सुपर स्क्रीन ॾिसण लाइ, पर ठीकु आहे। जाम सालनि खां पोइ आयो आहे वापसि, मां हिनखे ॾेखारियांसि थी, मां हिन जी पिक्चर ॾिसण लाइ।
आई आहिनि असां गॾु हिन मर्ज़ी जी पिक्चर असां त नन था ॾिसूं हैप्पी थैंक यू हा मूंखे तव्हांखे ॿुधाइणी आहे सुपर स्क्रीन छा हा तूं चओ राजा ऐं ॿी ॻाल्हि द नन त असां ॾिसूं था पर हुनजे मुताबिक़ उहा 2 ॾींहं सुम्हंदी न त आई होप सो उहा सुम्हे अॼु जंहिं हिसाब सां मूवी जा रिव्यूज़ पढ़िया आहिनि मां हेॾी कुझु डरावनी आहे त न पर ठीकु आहे कॉन्जूरिंग खां पोइ बि हिनखे निंड त आयसि चैन जी अहिड़ी ॻाल्हि न आहे एॾी कुझु डरावनी आहे न एॾी कुझु आहे त न डरावनी पर ॾिसूं था होप सो हिनखे इहा वणे मूवी ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदोमांव असां पिक्चर खां पोइ ॻाल्हाईंदासीं ओके ओके विल सी हाउ इट गोस श्योर श्योर असां पिक्चर खां पोइ ॻाल्हाईंदासीं अच्छा हाणे मूंखे तव्हां सां वेही करे ॻाल्हाइणो आहे इहो सुपर स्क्रीन आहे छा मां सुबुह खां सुपर स्क्रीन लॻाए वेठी आहियां त मूंखे हाणे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे सुपर स्क्रीन जे बारे में सुपर स्क्रीन बेसिकली जीअं अखर थो चए सुपर स्क्रीन हूअं छा थींदी आहे हूअं भित हूंदी आहे ऐं हुन भित ते स्क्रीन लॻल आहे ठीकु आहे पर हिन में भित कट थी वई माना भित जे लेंथ जेतिरी भित जे लंबाईअ जेतिरी सिनेमा आहे त सॼी भित कवर्ड आहे स्क्रीन सां मां तव्हांखे पढ़ी थी ॿुधायां सिनेवर्ल्ड वेबसाइट जे हिसाब सां इहो छा आहे ठीकु आहे इट्स अ फर्स्ट फॉर सिनेवर्ल्ड इहा 2017 जो न्यूज़ लेटर आहे इट्स अ सीलिंग हाई सुपर स्क्रीन माना हिकदमि मथे ताईं स्क्रीन आहे ऐं ओके इट इंक्लूड्स अ 4K प्रोजेक्टर ऐं मां ॿिए न्यूज़ लेटर में पढ़ियो कि 2 प्रोजेक्टर्स आहिनि आई डोंट नो छा आहे डुअल प्रोजेक्टर्स आहिनि की ख़ाली हिकिड़ो 4K प्रोजेक्टर आहे आई एम नॉट वेरी क्लियर अबाउट दैट पर एतिरो ख़बर आहे कि ॾाढी ज़बरदस्त आहे छाकाणि त मां फर्स्ट जेकी फिल्म ॾिठी हिन सुपर स्क्रीन ते उहा हुई द ग्रेटेस्ट शोमैन जेकी म्यूज़िकल फिल्म हुई माई गॉड मुंहिंजो एक्सपीरियंस बेसिकली ॾाढो इमोशनल एक्सपीरियंस आहे मुंहिंजे लाइ छाकाणि मां फर्स्ट टाइम सुपर स्क्रीन में काई फिल्म ॾिठी ऐं फिल्म बि ॾाढी ज़बरदस्त हुई ऐं फिल्म जी व्यूइंग बि ॾाढी ज़बरदस्त हुई बिकॉज इट्स वेरी इंपॉर्टेंट कि तव्हां जेकी शइ ॾिसो था ऐं कीअं था ॾिसो कहिड़े लाइट में था ॾिसो कहिड़े एटमॉस्फेयर में था ॾिसो उहो ॾाढो मैटर थो करे हाणे सुपर स्क्रीन जो अकॉर्डिंग टू दिस न्यूज़ लेटर इट सेज़ इट इज़ अ ब्राइटर 3D एक्सपीरियंस एंड स्टनिंग मल्टी डायमेंशनल साउंड विद डॉल्बी एटमॉस स्पीकर्स एब्सोल्युटली हिननि जो जेको साउंड सिस्टम आहे न अञा मूंखे हिन में अॻियां वधिणो आहे पर वाकई में डॉल्बी एटमॉस स्पीकर्स ज़बरदस्त क्वालिटी हुई असां हाणे अंदरि वञी ॾिसंदासीं पावर्ड बाय 44 एम्पलीफायर्स त हाणे तव्हांखे सम्झ में आयो कि सुपर स्क्रीन छा आहे इट्स लाइक द कटिंग एज टेक्नोलॉजी अॼु जे डेट में इन टर्म्स ऑफ द व्यूइंग एक्सपीरियंस एंड दैट्स वाई आई रियली वॉन्टेड मां छो थी एॾो इंग्लिश में ॻाल्हायां तॾहिं मूंखे चाहियां पई कि मुंहिंजो भाउ इन स्क्रीन खे ॾिसे सुपर स्क्रीन में हिकु फिल्म ॾिसे छाकाणि त अॼु जे डेट में हिकदमि कटिंग एज टेक्नोलॉजी आहे बेस्ट टेक्नोलॉजी जेकी अवेलेबल आहे मूवी ॾिसण लाइ त इहो हिकिड़ो ज़बरदस्त एक्सपीरियंस हूंदो असां तव्हां सां मिलूं था पिक्चर ॾिसण खां पोइ amplifiers my brain is like push so didi तोखे कीअं लॻी मूवी द नन अचो मां तव्हांखे ॿाहिरि जो रस्तो ॾेखारियां हिते बालकनी आहे ऐं हिते फॉलो मी त तोखे वणी न जाम मूंखे लॻे थो तूं छा थो ॿुधाइण चाहे मुंहिंजे वाता हले इन शॉर्ट हिन जो चवण जो इहो ई मतिलबु हुयो हिनखे जाम मूवी जाम वणी आहे ओ माय गॉड छा त पिक्चर हुई पहिरीं ॻाल्हि इहा पिक्चर ॾिसण में मूंखे कोई इंट्रस्ट न हुयो त गिवन दैट मूंखे इंट्रस्ट न हुयो आई थिंक सुठी हुई मूंखे सिनेमेटोग्राफी वणी ऐं जंहिं महिल मां जाम ॾकी पई वञा त मां सोचां पई अच्छा हे कीअं थो लॻे हे कीअं कयो अथऊं मेकअप कॉस्ट्यूम एंगल्स ड्रोन यूज़ थियो की न त उहो सभु पई सोचां बट आई थिंक इट वॉज़ नॉट दैट बैड कंपेयर टू द फर्स्ट वन जेको अपेरेंटली इज़ अ सीरीज़ नाउ इज़न्ट इट पर मूंखे तव्हांखे ॾेखारिणो आहे कि मुंहिंजे भाउ खे इहा फिल्म कीअं लॻी छाकाणि मूंखे हिन सुपर स्क्रीन ॾेखारणी हुई त असां सुपर स्क्रीन ते हिकिड़ी सुपर जबड़ी पिक्चर ॾिठी मां सिखां थी कैमरा हलाइणु तोखे स्क्रीन कीअं लॻी ऐं तोखे पिक्चर कीअं लॻी स्क्रीन हलो मूवी लाइ त मूंखे ख़बर हुई जाम सुठी आहे ई आहे पर स्क्रीन जंहिं हिसाब सां हिन डिस्क्राइब कई हुई भई सुपर स्क्रीन आहे जाम सुठी अथई जाम वॾी अथई लंबी अथई एॾा स्पीकर अथई सभु सम्झ में ईंदे बराबरि सां हिकदमि सही हुई क्रिस्प क्लियर आवाज़ हुयो माना ॾकाइण जो बि हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे न उहो हुयो ॾकण म्या न इहा ॾकी वई छोकी हिन पॉपकॉर्न छॾे ॾिनई हथ मां
हेॾा पॉपकॉर्न हुया, चई पोइ थी खावां, हिते मुंहिंजी वाट लॻल पई आहे। त आई अंडरस्टूड, ठीकु आहे, पॉपकॉर्न अञा ताईं पिया आहिनि। ख़ैर हाणे त असां मैकडॉनल्ड्स आया आहियूं खाइण लाइ, डिनर पूरो करण लाइ, एट अ गुड एंड, फाइनली हैविंग गुड टाइम्स, जेको हिते लिखियलु आहे। स्क्रीन वणी? पर स्क्रीन वणी, फिल्म त एनी टाइम। वेल थैंक यू। पॉपकॉर्न हथ मां छॾाइजी न वियो, हे ॾाढो वधाए चढ़ाए त ॿुधायो, मां पहिरियों ई थी ॿुधायांव, ओके। पर हा, नॉट बैड, इट वॉज अ गुड डे। सुबुह दादा दादी सां मिलियमि मंझंदि जो, राति जो सुठी स्क्रीन ॾिठी। ऐं मूंखे तव्हांखे सुपर स्क्रीन ॾेखारणी, मूंखे तव्हांखे ॾेखारिणो की मां हिते लंडन में एॾनि सालनि खां रही पई आहियां, सिनेमा ते पढ़ाई थी कयां, मुंहिंजी कहिड़ी रिसर्च चालू आहे। पर लंडन हिकिड़ो सभिनी खां ॾाढो सुठो शहर आहे जिते अलॻि अलॻि टाइप जा फिल्म थिएटर्स आहिनि, सिनेमा एक्सपीरियंसिस आहिनि, एंड इट रियली इज़ अबाउट द एक्सपीरियंस, तव्हांखे छा मिले थो छा नथो मिले, ऐं तव्हां कीअं फील था कयो उहा पिक्चर ॾिसण खां पोइ। त आई थिंक इट वॉज़ गुड। अगरि तव्हां किथे बि रहिया पिया आहियो दुनिया कहिड़े बि कुंडकर्ष में, कहिड़े बि शहर में, सुपर स्क्रीन ते काई पिक्चर ॾिसण जो चांस मिले त प्लीज़ ॾिसिजो। ऐं मूंखे पंहिंजा राय ॿुधायो हेठि कॉमेंट्स में, डिस्कशन असां कयूं की तव्हांखे कीअं लॻो उहो एक्सपीरियंस, अगरि तव्हां कॾहिं ॾिठो हुजे त। हा, त मूंखे कटे सटे जेकी एॾी इच्छा हुई, एॾी दिलि हुई की मुंहिंजो भाउ सुपर स्क्रीन ॾिसे ऐं मां ॾेखारियांसि उन फिल्म एक्सपीरियंस कीअं थींदो आहे। आई एम वेरी हैप्पी की हिन उहो एक्सपीरियंस कई ऐं तोखे सुपर स्क्रीन वणी, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। आई जस्ट थिंक की अॼु जे ज़माने में एॾो कुझु डेवलप थी रहियो आहे ऑडियो वीडियो वाइज़, त ॾाढो इंट्रस्टिंग दौर हली रहियो आहे सिनेमा लाइ। बाक़ी मूवी त मूंखे काफ़ी इंट्रस्टिंग लॻी, बट सुपर स्क्रीन एक्सपीरियंस हमेशह सुठो हूंदो आहे। आई होप मूंखे निंड शांति वारी अचे अहिड़ी डरावनी मूवी ॾिसण खां पोइ। पर असां ॿिए वीडियो में मिलूं था, हे वीडियो हिते ख़तमु थो थिए हाणे, ऐं जेसिताईं ॿिए वीडियो में मिलूं, खोड़ प्यार, बाय। अरे ॿुधो, प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी बि वॼाइजो। सॉरी, मां खिली पागल थी विया, पेट में सूर थो थिए, असां ॻाल्हियूं वेॾियूं कयूं। तेसिताईं ॿिए वीडियो ताईं